त सदा सतगुरु असां सां साण अठई पहर हर पल में, जीवन में भी, जीवन को पोइ भी सदा सदा सतगुरुदेव भगवान परमात्मा सच्चिदानंद श्री कृष्ण वसुदेव सुतम देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगत गुरुम। सभिनि खां पहिरियां गुरु केरु आहिनि? जीअं गुरुनि में चवंदा आहियूं न असां भाई पहिरियों गुरु नानक देव, ॿियों गुरु अंगद देव। जीअं सृष्टि परंपरा में जॾहिं खां संसार पैदा थियो आहे सभिनि खां पहिरियों गुरु अथव श्री कृष्ण भगवान। गुरु भी आहे, गोविंद भी आहे। छो जो जॾहिं संसार पैदा ई न थियो उन्हनि ब्रह्मा जी खे पैदा कयो ऐं चइनि श्लोकनि में उन्हनि खे ब्रह्म ज्ञान ॾिनो, भागवत जंहिंखे चइबो आहे। त पहिरियों गुरु थिया भगवान कृष्ण, शिष्य थिया ब्रह्मा जी, वरी ब्रह्मा जी रचना कई, पोइ त सभु संत महात्मा ऋषि मुनि उहे पहिरियों मानसिक सृष्टि में पैदा थिया। सर्वश्री पुलह कृतु अंगिरा मरीच अत्रि वशिष्ठ पुलस्त भृगु दक्ष ऐं नारद जी महाराज, हा न, ये बिना गर्भ जे मन जे संकल्प सां पैदा थिया आहिनि। ब्रह्मा जी इन्हनि खे प्रकट कयो, ब्रह्मा जी खे भगवान वासुदेव प्रकट कयो। वरी करदम ऋषि, छायामो वाणियमो सरस्वती माता, हा न, ऐं देवहूति माता ये प्रकट थिया। वरी गौरी शंकर भगवान सनकादि भगवान त पहिरियों प्रकट थिया। इन तरह सां पोइ वरी मनु महाराज जॾहिं आया, मनु महाराज माता शतरूपा, तॾहिं पोइ ग्रस्त धर्म जो आरंभ थियो, हा न, परिवार जे द्वारा। तॾहिं असांखे चवंदा आहिनि मनु महाराज मो मनुष्य, मनुज, इन करे असांजो नालो पियो आहे। हा।